जी नाज़रीन, लॉकडाउन सबब हिन हलंदड़ रमज़ान के महीने में दर्जी जो दुकान बंद करे वेठा आहिनि ऐं उन्हनि जी गुज़र सफ़र कीअं थो थिए, अचो तो उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं तो हुननि जो चवणु छा आहे। को लॉकडाउन थियो उन खां पोइ तमामु मुतासिर थिया आहिनि माण्हू ऐं रोज़ी भी काफ़ी मुतासिर थी आहे। रोज़ी उहा हींअर ना आहे, जेकॾहिं दुकान खुलनि त उहो काफ़ी जेको आहे सो माण्हुनि खे इहो अचे रोज़ी वग़ैरह। हींअर फारिग वेठा आहिनि तक़रीबन सभी ऐं दुकान बंदि करे वेठा आहियूं। छा कयूं, असांखे कम ई कोन था करणु ॾियनि हिते। सॼे ॾींहुं अचूं था, हिकिड़ो वॻो मुश्किल था ठाहियूं। बस हाणे इहो थोरो कोन असांजे, पर हीअ ईद ते असां सुकून था कमायूं। छा था चवनि? बसि चवनि था दुकान वुकान बंदि करे घर वञी वेहो। घर बि कीअं वेहूं, असांजी रोज़ी जो महीनो आहे। पहिरीं असां VIP रोज़ी कंदा हुआसीं, गुज़िरियल साल में ठीक ठाक रोज़ी थी असांजी। हिन चक्कर लॉकडाउन के चक्कर में असांजी रोज़ी ठप न आहे, को चांस बि न आहे। कारीगर जगह ते कढी छॾिया आहिनि कुझु रोज़ी करण जे लाइ। हिते वेहण ई कोन छॾी, कटिंग कयूं त कारीगर कमु कनि, छा ते कमु कनि। लॉकडाउन के करे असांजी रोज़ी सफ़ा डाउन थी वई आहे ऐं घर सुम्ही सुम्ही असांजा पासा वठिजी विया आहिनि। अचूं था हिते घड़ी खणी वियूं था, अचनि था पुलिस वारा भॼाइनि था। असांजो रोज़ जो ख़र्चु केरु ॾींदो असांखे? जेकॾहिं हुकूमत असांखे रोज़ जो ख़र्चु ॾिए त असां घर सुता पिया हुजूं। रोज़ी आहे बचनि जी आहे, रोज़ी करणी थी पए, लोड़णो थो पए, महिनत करणी थी पए। इन करे वेठा आहियूं चोरी चोरी पैसा कमरे खे हलायूं पिया। असां इज़त सां रोज़ी करण वारा माण्हू असां 1000-1200 वॻा ठहंदा आहिनि हर रमज़ान में। हिननि अहिड़ो असांजो होशियारु कयो आहे जो दरवाज़ो बाबा खोलियो था, बंदि था कयो, खोलियो उन महिल बंदि था कराइनि। हिकिड़ो ॼणो मां वेठो आहियां, हिकिड़ो शागिर्दु वेठो आहे, बसि ॿुधाई रोज़ी थिए। दुकान जेकी लॉकडाउन लॻो पियो आहे, कारोबार बंदि आहिनि, छा ते रोज़ी थिए? कारीगर केॾा हुया? कारीगर हर को पंहिंजे घर वेठो आहे। ॿियो हाणे छा कयूं? कारीगर सभु बुख ते वेठा आहिनि, असां बि ईअं वेठा आहियूं अलाए आसरे ते। अञा ताईं को बि कुझु बि कोन थियो आहे निज़ाम। दर्जी वटि कमु कोन्हे, दर्जी पाण वीचारा परेशान आहिनि। या कमु हुजे त असांखां वठनि। 5 मिंट 10 मिंट दुकान खोलियूं था, वरी दुकान बंदि आहे। पुलिस असांखे छॾे कान थी दुकान खोलणु। छा हूअं असांजो कारोबार जाम हूंदो आहे। ईद में सेल असांजी सुठी हूंदी आहे, तक़रीबन 2-3 लख जी ओधर थी वेंदी आहे। हूअं सेल असां वटि जाम हूंदी आहे। हींअर सेल न आहे, कारोबार न आहे। जी नाज़रीन, अवां हितां जे दर्जियुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो इहो चवणु आहे त घटि में घटि असांखे कलाक या 2 या 5 कलाक असांखे जेको आहे हुकूमत तरफ़ां ॾिना वञनि, जीअं असां जेको आहे सो कुझु कपिड़ा जेके मिलनि था उहे असां सिबी ऐं जेको आहे सो ग्राहकनि खे ॾेई सघूं, जीअं असां पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे सघूं। कैमरामैन मुबशर सोलंकी सां गॾु अशरफ अतार, टाइम न्यूज़ 7 शरीफ़।